अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आऊँ जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में हर भेरे असां ज़िले शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे कंहिं न कंहिं इशूज़ ते पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। नवाबशाह में मौजूदु आहियूं ऐं नवाबशाह में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां जेकी ट्रांसपोर्ट बंदि आहे ऐं जेको मज़दूर तबिको आहे, ड्राइवर हुजनि, क्लीनर हुजनि, तोड़े जो हिननि जा मालकान हुजनि, परेशान हाल आहिनि ऐं उन्हनि चिता बि ॾिनो आहे त कुझु ई ॾींहंनि में असां पंहिंजी ट्रांसपोर्ट रोडनि ते आणींदासीं। जॾहिं त सिंध हुकूमत इहो ऐलान कयो आहे त ईद खां पोइ जेका ट्रांसपोर्ट आहे उन खे खोलियो वञे। त छा सूरत हाल आहे, हितां जेके मज़दूर आहिनि, जेके ड्राइवर क्लीनर आहिनि, उन्हनि खां बि मालूमात वठंदासीं। जॾहिं त हिननि जा जेके मालकान आहिनि उन्हनि खां बि असां वीचार वठंदासीं। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु कंडक्टर मौजूदु आहे, जेके तव्हां ॾिसी सघंदो त केतिरी कोचूं जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि ऐं बीठल आहिनि ऐं उस में सड़ी रहियूं आहिनि। त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, कंडक्टर खां मालूमात वठंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। जी अदा साईं, त 18 तारीख़ खां लॉकडाउन बंदि लॻो पियो आहे, जंहिंखे हींअर 2 महीना पूरा थी चुका आहिनि। को हिकिड़ो आहे कोन असांजो ज़रियो खाइण जे लाइ या कुझु आहे। असां सभु परेशान आहियूं, तमामु घणा परेशान आहियूं, जो सभु को ड्राइवर क्लीनर हींअर मजबूर थी चुको आहे। अच्छा, हाणे उन हिसाब आहे को ॿिए पासे बि गाॾियूं हली चुकियूं आहिनि, कराची बि हली चुकियूं आहिनि, लाहौर बि हली चुकियूं आहिनि। हिते असांखे कोई इजाज़त ॾिए ई कोन थो केरु हुकूमत। जेॾीमहिल गाॾी कढूं था त इंतिज़ामिया अची थी वञे, डंडोगारी थी करे, परेशान हो। न हिकिड़ो वतनी कार्ड जा पैसा असांखे मिलिया, न हिकु को राशन ॾिनो अथनि, न को हिते असांखां को पुछा कार कई अथनि त बाबा ये को वीचारा को ग़रीब आहिनि, हर गाॾी खां 4-4 हलण वारा आहियूं, सभु परेशान वेठा आहियूं। 2 महीना पूरा गुज़री चुका आहिनि, को असांजी सार संभाल केरु कोन थो वठे। अच्छा, जेको मालकान आहिनि उन्हनि कुझु ॾिनो, हाणे सॼी उमिरि त असांखे उहो कोन ईंदा। हुननि जी बि शयूं ही उसन ते सड़ी चुकियूं आहिनि, तव्हां ॾिसो था बर्बाद थी वई। असांखे इहो ॿुधाए, लॉकडाउन वारी सूरत हाल जेके 2 महीना हुया, त छा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट या हितां कंहिं तव्हांखे राशन वग़ैरह ॾिनो? साईं, कंहिं बि कोन ॾिनो। असां सचल कॉलेज जे साम्हूं रहंदा आहियूं, रायसी आहियूं, पंहिंजो शहबाद हाल शादी हाल जे भरिसां। असांखां कंहिं अॼु ताईं पुछण कोन आहे। UC2 जो असांजो ज़ुल्फ़कार खोखर आहे, अॼु ताईं हुन मनपसंदि जा पंहिंजनि जा नाला ॾिननि। असां वार्ड नंबर 4 जा आहियूं, UC2 जा आहियूं। असांखां पुछण ई कोन आया त बाबा हीअ बि ग़रीब तबिको आहे, वीचारा क्लीनर आहिनि, बसुनि ते हलनि था, ड्राइवर आहिनि, को पुछण को आहे ई कोन। असां MPA साहब ॾे वियासीं, उते बि का ॻाल्हि कोन थी। सम्झो ट्रांसपोर्ट हिन वक़्तु खुलणु खपे, ईद वेझी साईं खुलणु खपे, न त असां बेरोज़गार थी विया आहियूं, तमामु परेशान थी विया आहियूं, खाइण लाइ कुझु कोन्हे हींअर। असां हाणे रोड ते अचण वारा आहियूं, मसइलो इहो आहे। त हाणे असांखां को महिरबानी करे इमरान ख़ान खे चऊं था ॾियनि त ज़रियो, त वरी को सफ़र करनि का, खाइण पीअण करनि जा, वेहनि घरनि में। हाणे हूंदो न त उहो माण्हू जो शख़्स रोड ते ईंदो न। परेशानी आहिनि एतिरियूं, हाणे तव्हां ॿुधायो केतिरियूं गाॾियूं आहिनि, हर गाॾी खां 4-4 माण्हू हलनि था। इस ते हालत मालकनि जी को लख जी 5 लखनि जूं गाॾियूं कोन आहिनि, 50-50 लख जूं गाॾियूं आहिनि, सड़नि पथियूं। असां पाण दरबदर आहियूं, हीअ हालत असांजी लॻी पई आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेके मज़दूर तबिको, जेको कराची कोच हुजनि या वेनू हुजनि, उन्हनि ते कमु कंदड़, जेको गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां मालूमात वठंदासीं त उन्हनि जी छा सूरत हाल आहे। जी चया। अस्सलाम वालेकुम, नज़ीर अहमद मुंहिंजो नालो आहे, मां मज़दूर आहियां गाॾियुनि ते। अच्छा, हीअ तव्हांजी महिरबानी आहे जेका 2 महीने खां पोइ तव्हां गौर कयो। असां ते बेरोज़गार आहियूं, शिनासी कार्ड जी कापियूं बि असांखां वठी वियूं, मगर को इमदाद न ॾिनी वई। हा, बेरोज़गार आहियूं। हीअ जेको कोरोना हले पियो, शॉपिंग मॉल शहरनि में कोरोना हले पियो, इहा कोरोना न आहे छा? टैक्सियुनि में 6-6 माण्हू वञनि था, जेको जिथे वञिणो हूंदो आहे 1000 रुपये में हुते वेंदा आहिनि, 5-6 हज़ार रुपया भरे। महिरबानी कयो, असांजी रोज़गार हलाई वञे, असांजी ट्रांसपोर्ट हलाई वञे, असां बि रोज़गार ते लॻूं। अच्छा, छा कंदा आहियो तव्हां? कंडक्टरी कंदा आहियूं साईं। कोच ते? जी जी। अच्छा, बंधन यको बंधन 2 महीने खां का शइ जी सहूलियत न आहे, का कुझु बि न आहे, किराए जा घर आहिनि, सभु कुझु असां ईअं ई वेठा आहियूं। अच्छा, राशन बि न मिलियो? राशन बि का शइ बि न मिली। शिनासी कार्ड जी कापियूं बि वरितियूं, मगर का शइ न ॾिनी वई आहे। असां बि कोच जा कंडक्टर आहियूं। 2 महीना थिया आहिनि, मुकलसल लॉकडाउन आहे ऐं असांजा काफ़ी कंडक्टर ड्राइवर अहिड़ा आहिनि जेके किराए ते रहंदा आहिनि, रेंट ते उन्हनि जा घर आहिनि, नंढा नंढा ॿार आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो 2 महीने खां लॉकडाउन आहे, कोचूं हलनि नथियूं। हाणे किरायो किथां ॾींदासीं, बिजली जो बिल किथां भरंदासीं, गैस जो बिल किथां भरंदासीं, नंढनि ॿारनि जो राशन खाइण पीअण किथां हलंदो? हाणे गवर्नमेंट
सरासर नाजायज़ी बि करे ग़रीबनि सां। डीसी तव्हांखे डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर राशन वग़ैरह ॾिनो? का शे रुपयो बि कंहिंखे न मिलियो आहे साईं। मां अकेलो न केतिरा ड्राइवर कंडक्टर सभु बीठा आहिनि, कंहिंखे डीसी रुपयो बि न ॾिनो आहे। सम्झो हाणे ईद वेझो आहे, ट्रांसपोर्ट खोली वञे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ट्रांसपोर्ट न खुलींदा त पोइ हाणे ख़ुदकशी कंदा ड्राइवर कंडक्टर, ॿियो छा कंदा? हाणे ॿियो को हल बि न आहे हिन जे लाइ। एतिरो माना प्रेशर अची वियो आहे, 2 महीने खां करेंट न भरियो आहे, गैस जो बिल न ॾिनो आहे, बिजली जो बिल न ॾिनो आहे, दुकानदार खे राशन जा पैसा न ॾिना आहिनि, राशन कयो आहे। हाणे पैसा किथां ईंदा तूं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे गाॾियूं रोड ते चढ़ंदियूं त पैसा निकिरंदा न, मालिक खे मिलंदा, मालिक असांखे ॾींदो, पोइ पूरो सेटअप हलंदो। हाणे गवर्नमेंट ज़राज़र नाजाइज़ी बि करे, या महिरबानी करणु खपे साईं मुराद अली शाह खे, जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा सिंध जे ग़रीब आवाम जो थोरो ख्यालु करे, उनजे बारे में सोचे। नाज़रीन तव्हां वीचार ॿुधा नौजवान जा जेके कंडक्टर आहिनि, उन्हनि चयो त काफ़ी ॾींहंनि खां जेको आहे बेरोज़गार आहियूं, ऐं जेको लॉकडाउन जी सूरत हाल में जेको डिप्टी कमिश्नर असांखे राशन बि न ॾिनो, तमामु घणा परेशान आहियूं। ऐं इन्हनि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त जल्द अज़ जल्द असांखे इजाज़त ॾिनी ट्रांसपोर्ट खोली वञे। हिन वक़्तु ॿिया बि काफ़ी मौजूदु आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाईजन छा कंदा आहियो तव्हां? असां कंडक्टरी कंदा आहियूं गाड़ी ते, असांजी 400-500 ॾियारी आहे। अच्छा हीअ त असां हींअर बेरोज़गार आहियूं, का शइ न आहे, अच्छा ईद मथां लॻी पिया। बहरहाल महिरबानी छा था सम्झो खोलणु खपनि? लाज़मी आहे सर, बेरोज़गारी वधी वई? बिल्कुलु बिल्कुलु सर। ईद मथां ऐं कपिड़ा बि कोन वरिता आहिनि ॿारनि जा बि। असां राशन वग़ैरह तव्हांखे मिलियो? न सही न का शइ न मिली। अच्छा हा न सिंध गवर्नमेंट मां सेठ असांखे मेरे थोरो चांहि पाणी ॾिना। अच्छा तव्हांजो छा चवणु आहे? असां बेरोज़गार लॻा आहियूं, 2 महीना अची विया आहिनि, घर वेठा आहियूं, मालिक किराएदार छितो करे मारियो आहे, बिजली जा बिल आहिनि, के लेट कटे था छॾनि। हाणे काॾे वञूं असां? गाॾियूं ट्रांसपोर्ट हलंदो त असां कमाए रोज़ी ॾींदासीं न। 2.5 महीना अची विया आहिनि, बेरोज़गार वेठा आहियूं। किराए जी जॻह हुओ न साईं। अच्छा हा किराया भरींदा छा? किराए ते वेठा यको? हा यको किराए ते वेंदा। अच्छा अच्छा कुझु छा था सम्झो गाॾियूं खुलणु खपनि? हा बेशक सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं खोलनि। अच्छा असां बेरोज़गार आहियूं, एतिरा हाल केतिरा वेठा आहिनि वीचारा बेरोज़गार, 400-500 माण्हू रोज़ अच्छा बेरोज़गार, सफ़ा कारोबार न आहे। ॿियो रश केॾी लॻी पई आहे शहर जे अंदरि, ॾिसो मार्केट में ॾिसो बेन पैसा पिया मिलनि, हुते केॾी रश लॻी पई आहे। नादरा वञो हालति लॻी पई आहे। इहो किरंदो न आहे, सिर्फ़ु हिते गाॾी न किरंदो आहे। कुझु कनि अपील कनि, कुझु खोलियो। महिरबानी खोलियो वञे। नाज़रीन नवाब शाह जो ट्रांसपोर्टर खलील बिरोई असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं कि गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां लॉकडाउन जी सूरत हाल खां पोइ जेको ट्रांसपोर्ट बंदि रही आहे, ऐं हिन वक़्तु ईद जा ॾियारा हली रहिया आहिनि, त ईद जे ॾींहंनि में जेको आवाम आहे पंहिंजे ॻोठनि ॾे घरनि ॾे ईद करणु वेंदो आहे, पर ट्रांसपोर्ट बदकिस्मती सां बंदि आहे। त अहिड़े हवाले सां साईं जिन जो छा चवणु आहे? औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त पूरे पाकिस्तान जो ट्रांसपोर्ट बंदि आहे, त आवाम परेशान आहे, ऐं आवाम खे जेको आहे बेनिफिट नथो मिले। भला जिथे आहिनि तौर तरीक़ा आहिनि सफ़र जा, उते टैक्सियूं बि हलनि पिया, ऐं रशकश बि आहे। भला करोना 5 बजे खां पोइ थो अचे छा? जेके बि असूल आहिनि, जेके बि रूल्स आहिनि, असां उन मुताबिक़ पंहिंजो ट्रांसपोर्ट ऑपरेट कंदासीं। बलोचिस्तान जो ट्रांसपोर्ट खुली वियो आहे, सरहद जो ट्रांसपोर्ट खुली वियो आहे, पंजाब जो खुली वियो आहे। रुगो ॾोह कयो अथनि सिंध वारनि, भला छो? असांजो बि रोज़गार इन ट्रांसपोर्ट सां आहे, ऐं असां जेके बि असूल आहिनि ट्रांसपोर्ट जा, उन मुताबिक़ पंहिंजो ट्रांसपोर्ट इंशाल्लाह सुभाणे खां ऑपरेट कंदासीं, हलाईंदासीं रोडनि ते। जेको थियो अल्लाह मालिक आहे। सिंध हुकूमत खे अलाए छा थियो आहे, अलाए कहिड़ो तब्दीली आणणु थो चाहे, अलाए छा दुनिया खे ॾेखारणु थो चाहे। असां ॾाढा परेशान आहियूं, आवाम बि असांखां वधीक परेशान आहे। इन जे करे असां सुभाणे खां इंशाल्लाह पंहिंजो ट्रांसपोर्ट हलाईंदासीं। जेको थियो अल्लाह मालिक, अल्लाह गफ़ूर रहीम। ट्रांसपोर्ट में तव्हांजा जेको मज़दूर तबिको आहे, ड्राइवर थिया, क्लीनर थिया, उहे लॉकडाउन जा जेके गुज़िरियल 2 महीननि खां बंदि आहे, त मज़दूर तबिको परेशान हाल हूंदो? साईं उहो पंहिंजो वक़्तु कीअं गुज़रियो अथनि उहो अल्लाह खे ख़बर आहे। उहो असां ॿुधाए नथा सघूं त कहिड़े गुरबत सां, कहिड़े तरीक़े सां। ॿियनि खे सभिनि खे भला राशन मिलियो, किसो मिलियो, बेनिफिट मिलियो। ख़ाली वाहिद जेको आहे ट्रांसपोर्टर्स आहिनि, जिन्हनि खे का बि जेको उन्हनि जो यतीम आहिनि, उन्हनि जो को हैसियत, को इज़त, को किसो न आहे। असांखे का बि बेनिफिट गवर्नमेंट जी तरफ़ां न मिलियो आहे। असांजा गाॾियूं उस ते पिया सड़नि, असांजा बैटरियूं ख़तमु थिया आहिनि, टायर ख़तमु थिया आहिनि, असांजा ड्राइवर, क्लीनर, टोटल स्टाफ परेशान आहिनि। कीअं वक़्तु पिया गुज़रनि उहो अल्लाह ताला खे ख़बर आहे। नाज़रीन हिन वक़्तु असां नवाब शाह जे मशहूरु ट्रांसपोर्टर ऐं शालीमार जे ऑनर मिस्टर जान मोहम्मद मंगसी साहिब जे असीं ऑफिस में मौजूदु आहियूं। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेकी ट्रांसपोर्ट गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां लॉकडाउन जे हवाले सां बंदि रही आहे, जंहिंमें न सिर्फ़ु शहरी आवाम परेशान रही आहे। हिन वक़्तु ईद जो टाइम हली रहियो आहे, ऐं ईद जे टाइम जे हवाले सां जेके आवाम जेकी आहे पंहिंजे ॻोठनि ॾांहुं, पंहिंजे शहरनि ॾांहुं वेंदी आहे, त इन हवाले सां ट्रांसपोर्ट बंदि आहे। काफ़ी सारियूं मुश्किलातूं आहिनि, त इन हवाले सां ऐं जेकॾहिं
ॾिठो वञे त जेके लॉकडाउन खां पोइ जेकी सूरत हाल ड्राइवरनि जेके मज़दूर तबिको जेको गाॾियुनि ते कमु करे रहियो आहे उहे बि इंतिहाई घणो परेशान आहिनि। उन सॼी सूरत हाल खे असां वठंदासीं साईं जानमोहन मंगसी साहिब खां, त हुननि जो छा चवणु आहे। सरबड़ी सूरत हाल ख़राबु आहे। असांजे ड्राइवरनि ऐं क्लीनरनि जी जेको हाल आहे हू त वीचारा ख़ुदकशी करण ते मजबूर थी विया आहिनि। इन कारण के बेरोज़गार आहिनि। हिते मूं वटि केतिरा माण्हू रोज़ जमा थींदा आहिनि। असांखां जेको पुॼे थो थियूं था ऐं मजबूर हाल आहे। हींअर बि असांखे रोड ते ट्रांसपोर्ट आणण लाइ फ़ी गाॾी 2-2, 3-3, 4-4 लख रुपया खपनि, त 50-60 लख मूं वटि हुजनि त मां गाॾियूं रोड ते आणा जेके तयारु कयां, जंहिंजूं बैटरियूं टायर ख़तमु थी विया आहिनि, AC ख़राबु थी विया आहे, गैस निकिरी विया आहिनि। लिहाज़ा ही पॉलिसी बिल्कुलु ग़लति आहे ऐं गवर्नमेंट खे सिंध खे जेको आहे सो आवाम जो पंहिंजी सोचणु खपे। ही कहिड़ो लॉकडाउन आहे जेको आहे सो तव्हां टैक्सियुनि में वञनि था माण्हू, लॉकडाउन आहे, बाज़ार में रश लॻी पई आहे, लॉकडाउन आहे, रुगो कोचुनि ऐं बसुनि में लॉकडाउन आहे, लेकिन असां हिन खे मञूं नथा कि कहिड़े क़िस्म जो लॉकडाउन आहे। आवाम सां दुश्मनी आहे। हीअ आवाम खे तव्हां पाण मारियो था। तव्हांखे सोच रखणु खपे, तव्हांखे सम्झ रखणु खपे। मां बिलावल भुट्टो खे बि अपील थो कयां त ही छा कहिड़ी पॉलिसी आहे। तव्हां त कुझु सोचो कि आवाम खे रिलीफ ॾियो, फ़ाइदो ॾियो। राशन बि नथा ॾियो आवाम खे। तव्हां घरनि में भला महदूद कयो था, ट्रांसपोर्टनि खे बंदि कयो था, त तव्हां कुझु ॾिनो आहे उन्हनि खे? को पुछियो अथव? राशन ॾिनो अथव? का मजबूरी आहे? को ॿार बीमार आहे, अस्पताल खणी था वञूं त हुनखे लठियूं हणी ज़ख़्मी करे था छॾियो, मारियो था, बेइज़त था कयो। घर मां न तव्हां वटि कुते जो इंजेक्शन हॉस्पिटल में न आहे, त तव्हां कोरोना खे छा कंट्रोल कंदव? भला कंट्रोल कयो था तव्हां ॿियनि मुल्कनि जी पॉलिसी ते त हलो था, लेकिन ॿियनि मुल्कनि जी पॉलिसी इहा न आहे। उन्हनि खे सभु फैसिलिटी घर वेठे मिले थी। असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे कि इलाजु कराइण वञूं बि, को ॿार खणी वञूं बि त डंडा हणनि, मथा फाड़नि। हीउ कहिड़ो तव्हांजो कानून आहे? लिहाज़ा ही पॉलिसी ग़लति आहे। भई असांखे इहो ॿुधाए, लॉकडाउन जी सूरत हाल खां पोइ जेको तव्हांजे ड्राइवरनि खां जेको डिप्टी कमिश्नर लिस्ट वरितियूं, उन्हनि ग़रीब मज़दूर तबिके खे छा राशन मिलियो? साईं, नवाब शाह जी तारीख़ गवाह आहे कि जॾहिं बि सैलाब आयो ग़रीब सां ज़ुल्म आहे, पैसा खाई विया। हाणे बि नवाब शाह जे डिप्टी कमिश्नर DC साहिबु सभिनी असांजे अमले जा शनाख़्ती कार्ड वरिता कि भई तव्हांखे सभु कुझु मिलंदो। हिकिड़े माण्हू खे बि कुझु न मिलियो आहे। सरासर ग़लति आहे। हिननि जी मिली भगत आहे। मूंखे सम्झ में नथी अचे पैसो एॾो छा कंदा खाई। को क़बर में हिननि सां गॾु त न वेंदो। लिहाज़ा ही पंहिंजे लाइ नांग गॾु था कनि। ही पंहिंजे लाइ ज़ख़ीरो था कनि क़बर जे अज़ाब जे लाइ। ख़ुदा जी आह खां डिॼनि ऐं ग़रीबनि जी बदवा न खणनि। ही तव्हांजी पॉलिसी ग़रीब दुश्मन पॉलिसी आहे। ऐं तव्हांखे ॾिसो, पंजाब वारनि पंहिंजो आईनो ॾेखारे छॾियो, KPK वारनि ॾेखारे छॾियो, बलोचिस्तान वारे ॾेखारे छॾियो। हाणे तव्हांखे ही सिंध वारा इन ईंदड़ इलेक्शन में तव्हांजो पंहिंजा रिज़ल्ट तव्हांजे अॻियां ईंदा। ही पार्टी ईअं न सिर्फ़ु नवाब शाह तक महदूद रहिजी वञे। छा था सम्झो जेकॾहिं हुकूमत चयो आहे त ईद खां पोइ ट्रांसपोर्ट खोली वञे? साईं, ईद खां पोइ खोलण जो को फ़ाइदो न आहे। छा तव्हां सिंध गवर्नमेंट इहा थी चाहे कि ग़रीब माण्हू जेके कराची में आहिनि, को किथे आहे, पंहिंजे ॿारनि में ईद न कनि? तव्हां हिकु ईद खां कोरोना पोइ छा ख़तमु थी वेंदी? हींअर कोरोना न आहे जेको बाज़ार भरिया पिया आहिनि, मथो मथे ते चढ़िया पिया आहिनि। ईद खां पोइ छा तव्हां माना दुश्मनी था कयो कि आवाम ईद न करे, पंहिंजे ॿारनि में न अचे, बंदि लॻिया पिया हुजनि, या अगरि करे त जेका उन्हनि जी पघार आहे, टैक्सी कारूं हलनि थियूं पियूं, उन्हनि में भरे अचे। छा लाइ अमल ठाहियो आहे? तव्हां कॾहिं खां स्टार्ट था कयो? असां सुभाणे खां ऐलान था कयूं त गाॾियूं रोडनि ते आणींदासूं। हाणे असांखे गवर्नमेंट जी कंहिं बि इजाज़त जो इंतज़ारु न आहे। असांजी पूरी सिंध में इहो थी वियो आहे इतफ़ाक़ पंहिंजो ट्रांसपोर्टरनि में कि असां सुभाणे खां गाॾियूं रोड ते आणींदासूं। रोड ब्लॉक थी वेंदा, शहर बंदि थी वेंदा। असां ते भली जेको करिणो अथनि कनि, असां सां अलाह जी मदद काफ़ी आहे। नाज़रीन, ट्रांसपोर्टर ज़हूर अहमद असां सां गॾु आहे। हुननि खां मालूमात वठंदासीं त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां जेका लॉकडाउन जी सूरत हाल में ट्रांसपोर्ट बंदि रही आहे, नवाब शाह जी ख़ासि तौर ते, त कहिड़ा सबब आहिनि जेके हितां जी जेके ट्रांसपोर्टर आहिनि ऐं जेके मज़दूर तबिको आहे, गाॾियुनि ते जेके कमु कंदड़ आहिनि, ड्राइवर आहिनि, क्लीनर आहिनि, उहे परेशान हाल हूंदा। ऐं इन हवाले सां अञा ताईं जेको ट्रांसपोर्ट न खुली आहे, ईद जा ॾियारा बि वेझा आहिनि, त साईं जिन जो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 2 माह से ट्रांसपोर्ट बंद है। अमला और तमाम जितने भी ड्राइवर कंडक्टर हैं सब बेरोज़गार हुए हुए हैं। हुकूमत की तरफ से भी कोई इमदाद नहीं मिली। हमने बारहा दफ़ा अपील की कि इन गरीबों का भी कुछ सोचा जाए। उसके बाद कुछ भी नहीं किया, कुछ भी नहीं उनको मिला, ना कोई राशन मिला, ना कोई उनको इमदाद मिली। फिर हमने मजबूरन अपील करते रहे हैं गवर्नमेंट से कि भाई इनका कुछ सोचें, खुदारा ट्रांसपोर्टर के सोचें। हमारी गाड़ियाँ खड़ी हुई हैं जिनका बहुत नुकसान हो रहा है, खड़े होने के सबब। हमने बहुत तावन किया गवर्नमेंट के साथ,
कि भाई जिस तरीके से भी हो जाए। अब मजबूरन हम ये कह रहे हैं कि पंजाब में खुल गया, KPK में खुल गया, बलूचिस्तान में खुल गया, ट्रेनें चल गई, एयर चल गई और तमाम जितनी ट्रांसपोर्ट है वो चल गई है। अब हमारी सिंध गवर्नमेंट जो है वो इस चीज़ के ऊपर तवज्जो नहीं दे रही। तमाम मार्केटें खुल गई हैं, रश उसी तरीके से है, सब चल रहा है जो है, और आवाम को जो है परेशानी दी हुई है। पब्लिक ट्रांसपोर्ट जो बंद की हुई है, आवाम गरीब जो है वो गरीब तबका है, गरीब की सवारी है, उसको बंद करने से तमाम मुश्किलात आ रही है। ये बताएं कि लॉकडाउन में आपके जो मजदूर है, जो ड्राइवर हैं, क्लीनर हैं, उनको राशन वगैरह डिप्टी कमिश्नर की जानिब से मिला है? नहीं, कुछ नहीं मिला। हमने लिस्टें भी दी थी, डिप्टी कमिश्नर साहब को लिस्टें दी थी कि भाई ये गरीब लोगों के लिए कुछ करो। उन्होंने कोई इमदाद नहीं दी, वो परेशान। हमने अपनी तरफ से उन लोगों के साथ जो भी तावन किया, अब मजबूरन 2-3 महीने से कोई गरीब जो है वो मर रहे हैं, उनके घर के चूल्हे बंद हैं, रो रहे हैं कि भाई हमारे लिए कुछ करो। हमने 12 दफ़ा डिप्टी कमिश्नर साहब से भी कहा कि भाई इन लोगों के लिए जो इमदाद आई गवर्नमेंट ने दी है अगर तो आप दे दें। उन्होंने कुछ भी इनको नहीं दिया। अब मजबूरन जो है ना, हम लोग भी बेजार आ गए हैं और आवाम भी बेजार आ गई है कि हमें कुछ सहूलत दी जाए। हमने अपने शहरों में ईद के करने के लिए आना जाना है और सिंध गवर्नमेंट इस चीज़ को समझ नहीं रही है कि पूरा सिंध है, सिंध के अंदर ही जो है ना हमारी ट्रांसपोर्ट नवाबशाह से कराची, सखर, लाड़काना सब चल रही है। तो इसको जो है लोग आ रहे हैं, आते जाते हैं, ईद के ऊपर आते जाते हैं, उनको कोई सहूलत नहीं है। वो टैक्सियों पे ज़्यादा किराए दे देकर खर्च हो रहे हैं। मरीज़ लोग जो हमारी ट्रांसपोर्ट के अंदर जाते थे डायलिसिस कराने के लिए, वो बेचारे कई मर गए हैं उसमें, जो हमने उनको फ्री किया हुआ था कि आप जो है वो कोई किराया नहीं लेते थे। वो परेशान मरीज़ वैसे ही मर रहे हैं। अब कोरोना का इतना बड़ा इशू तो नहीं है जितना कि सिंध गवर्नमेंट ने बनाया हुआ है। अब लिहाजा हम ऐसे अगर गवर्नमेंट ये समझती है, पंजाब ने भी SOP के ऊपर इजाज़त दी है, खैबर पख्तूनख्वा ने भी दी है, तो हमें भी इजाज़त दी जाए। हम सिंध गवर्नमेंट से फिर अपील करते हैं, बिलावल भुट्टो साहब से अपील करते हैं कि ये अपनी सिंध गवर्नमेंट के ऊपर नज़र करें। लिहाजा हम अपना जो भी SOP देंगे या गवर्नमेंट हमें देगी, हम उसके तरीके मुताबिक गाड़ियाँ चलाएँगे। नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं दीवार महिरबान, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सिटी जा जेके उहिदेदार आहिनि, उहे जेके आहिनि गरीब मुस्तहिक जेके माण्हू आहिनि, उन में ईद जे हवाले सां जेके आहिनि कपिड़ा ऐं राशन विराए रहिया आहिनि। अहिड़े हवाले सां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हीअ पंहिंजो जेको आहे सो हीअ जेकी महिरबान दीवार जेकी आहे उन ते कमु करे रहिया आहिनि ऐं मुस्तहिक जेके गरीब माण्हू आहिनि। छाकाणि त गुज़िरियल 2 महीननि खां लॉकडाउन वारी सूरत हाल हुई नवाबशाह शहर में, तोड़े समूरी सिंध में। नवाबशाह में हिन वक़्तु जेके असां गॾु मौजूदु आहिनि, जेकी टीम आहे सिटी नवाबशाह जी पीपल्स पार्टी जा उहिदेदार, उन्हनि खां मालूमात वठंदासीं जेको हीअ जेको कमु करे रहिया आहिनि गुज़िरियल 2-3 सालनि खां, त हिननि जो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले मैं आपका शुक्रगुजार हूँ कि आप हमारी हौसला अफजाई करते हैं हर प्रोग्राम में। मैं आपको बताता जाऊँ कि ये हम दीवार महिरबान 5वीं दफ़ा लगा रहे हैं और हम हर साल के रमज़ान के आखिरी अशरे में ये दीवार लगाते हैं। यहाँ पे हम नए पुराने जोड़े अपने दोस्तों से डिवाइड करके सबसे फ़ोने करके इकट्ठे करते हैं। पुराने सूटों को उनके बाद धुलाई करवाया जाता है, इस्त्री करवाया जाता है और हम बड़ी तादाद में नए सूट भी लेते हैं, जैसे कि आपने देखा है अभी आपके सामने हमने डिवाइड किए हैं। और ये दीवार लगाने में हमारे हाजी साहब हैं, अजीम साहब सिटी के सदर हैं, म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन साहब हैं, उनका ताउन हमें होता है। और भी हमारे साथ शहर के बहुत से मौजूद हमारे दोस्त हैं, मुखिर हजरात हैं जो हमारे ताउन करते हैं। इहो ॿुधाए त छा जीअं तव्हां दीवार ही हणंदा आहियो महिरबान दीवार, त छा गरीब माण्हू लॉकडाउन में काफ़ी जेके बेरोज़गार थी विया उहे आया आहिनि हिते तव्हांखे वठणु? भाई बिल्कुुल आया है नहीं। तव्हां पंहिंजी अखियुनि खां ॾिसो था, हिते जेको बि बीठो आहे सभु ग़रीब माण्हू बीठो आहे, को बि वॾेरो न आहे, को बि लैंडलॉर्ड न आहे, सभु ग़रीब आहिनि। हिननि जे कपिड़नि खां, हिननि जे चेहरनि खां ई ज़ाहिर थिए थो कि हीअ वीचारा मुतासिर आहिनि। तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां वटि आया आहियो ऐं असांजे हिन कार्य ख़ैर खे कवरेज ॾियो पिया था। हीअ असांजो 5वीं दफ़ा हिते असांजे इहो दीवार महिरबान जो कमु हले पियो, जंहिंजी सरपरस्ती हाजी मोहम्मद अज़ीम मुग़ल साहब करे पियो। सरदार अली अहमद जट सीनियर वाइस प्रेसिडेंट पीपल्स पार्टी सिटी नवाबशाह ऐं ॿिया पीपल्स पार्टी जा सिटी जा उहिदेदारान उहो इन जी सुपरविजन कनि पिया था, जंहिंमें
हाजी अज़ीम मुग़ल साहब उन जी दोस्तनि जो नेटवर्क ऐं जेतिरा बि मुख़ैर हज़रात आहिनि असांजी हेल्प कनि था, जंहिंखे असां नवां ऐं पुराणा जोड़ा हिते रखी जेका मुस्तहक़ीन माण्हू आहिनि उन्हनि खे पहुचायूं पिया था। ऐं कल्ह असां कुझु इलाइक़नि में वञी बि ही जेका नवां जोड़ा आहिनि उहा माण्हुनि जे घरनि में ॾिना आहिनि। था सम्झो गरीब मुस्तहक़ जेके बेरोज़गार थी विया लॉकडाउन जे हवाले सां काफ़ी महीननि खां, त छा उहे बि आया आहिनि हिते? सर बिल्कुलु इहा कंडीशन जेकी सॼे मुल्क जी हले पई थी, ईअं ई नवाबशाह मुतासिर आहे। नवाबशाह जी अवाम हिकिड़ी मेच्योर अवाम आहे ऐं सलाहियत याफ़्ता अवाम आहे, हिक ॿिए जो दर्द सम्झे थी। जीअं ईअं ॾिसो असां सभु दोस्त ईअं रोज़े में हिते बीठा आहियूं, तव्हां बि रोज़े में माशाल्लाह आहियो, हिते बीठा आहियूं ख़िदमत जे लाइ, ख़िदमत ख़ल्क़ जे लाइ। ईअं ई हर इंसान हिते जेको सम्झे थो कि मां मुस्तहक़ न आहियां त उहो मुस्तहक़ खे अॻिते करे थो ऐं हितां असां खां मुस्तहक़ माण्हू जेका आहिनि उहा बिल्कुलु वठी पिया वञनि असां कपिड़ा। तव्हांजो छा चवणु आहे दीवार महिरबानी जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अनवर अली मेंगल, वार्ड नंबर 31 जो सदर। ये सुठी ॻाल्हि आहे, इहो नेक सुठो अमल आहे। अज़ीम साहब जेके ग़रीबनि जे लाइ हर साल जेके आणंदो आहे दीवार महिरबानी जे नाले सां ग़रीब गुरबे जे लाइ जेके पुराणा कपिड़ा आहिनि, नवां कपिड़ा आहिनि, इहो सुठो अमल आहे। ईद जे ख़ुशियुनि में ग़रीब माण्हू खे पंहिंजे ईद जे ख़ुशियुनि में शामिलु कयो वञे, यतीम हुजनि जंहिंमें ग़रीब हुजनि। ऐं मां बि हिकिड़ो अर्ज़ु ॿियो कंदुसि तव्हांजे मीडिया जे तवसर खां, जेकी साहिबी हैसियत आहिनि, अमीर माण्हू आहिनि, उहे बि पंहिंजे आस पास पंहिंजे पाड़े में ग़रीब माण्हुनि जो ख़्यालु रखनि, उन्हनि खे कपिड़ा वठी ॾियनि, पंहिंजी ख़ुशी में शामिलु कनि। इहो सुठो। लॉकडाउन में ॾाढो परेशान थियो आहे अवाम, नवाब शाह जो मुस्तहक़ ग़रीब जेके उन्हनि में बि तव्हां विराया? सही, बिल्कुलु इहा ॻाल्हि त आहे। लॉकडाउन में त कोरोना वायरस त पूरे दुनिया में पकड़िजल हो, मगर ॿियनि मुल्कनि में बि लॉकडाउन हो, तो हिन जे करे पंहिंजे अवाम खे बचाइण जे लाइ इहो सोशल डिस्टेंस जो रखणु, मास्क जो रखणु। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु पीपल्स पार्टी सिटी जे अॻुवाण मुबशर आर असां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं। हीअ जेकी महिरबान दीवार आहे, ये काफ़ी सालनि खां जेके लॻाए रहिया आहिनि, ऐं मुस्तहक़ जेके ग़रीब माण्हू आहिनि उन में ईद जी ख़ुशियूं वधाइण जे लाइ उन्हनि में कपिड़ा विराए रहिया आहिनि, त उन हवाले सां साईं जिन जो छा चवणु आहे? अस्सलाम वालेकुम भाईजान, माशाल्लाह ही दीवार मेहरबान असां को 5 साल पहिरें इन शुरुआत कई अज़ीम मुग़ल साहब जी सरपरस्ती में। अल्हम्दुलिल्लाह 5 सालनि खां असां इहो कमु कंदा पिया अचूं, मगर हिन टाइम ते जॾहिं महिल लॉकडाउन हो 2 महीननि खां ग़रीब माण्हू तमामु वधीक परेशान हुया, त हिन साल असां इहो सोचिया था जेतिरो इन खे वधि मां वधि करे सघूं कयूं। ऐं माशाल्लाह हिन दफ़े असां जेतिरो अॻे कंदा हुआसीं उन खां डबल कयोसीं, बल्कि डबल खां वधीक थी वियो। अज़ीम साहब जी बि इहा हिदायत हुई त जेके तव्हां वधि मां वधि करे सघो कयो, कोशिशि कयो। कोशिशि बि आहे इंशाअल्लाह अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ ॾे त इंशाअल्लाह नेक्स्ट साल इन खां वधीक असां कोशिशि कंदासीं त ग़रीब माण्हुनि खे जीअं इहा सहूलियत थी वञे, हर ग़रीब माण्हू नवां कपिड़ा पाए सघे। छो त ही ग़रीबनि जूं दुआऊं आहिनि, इंशाअल्लाह असांजी कोशिशि रहंदी त ही ग़रीब जेके आहिनि ही बि पंहिंजी ईद मल्हाइनि, पंहिंजे ॿारनि सां ख़ुशी सां नवां कपिड़ा पाए, ही दुआऊं ॾियनि असांखे। ऐं इंशाअल्लाह इहा कोशिशि आईंदा बि रहंदी। सम्झो केतिरी तइदाद में हर साल कपिड़ा विराईंदा आहियो, ऐं हिन साल छाकाणि त लॉकडाउन हो ऐं मुस्तहक़िन जो अंग वधीक हो, त केतिरी तइदाद में हिन दफ़े विरायो आहे? साईं ही हिन साल पहिरें जेको असां करंदा हुआसीं त 400 खां 500 सूट नवां, ऐं बाक़ी जेके दोस्त यार पुराणा सूट ॾींदा उहा कंदासीं। पर हिन टाइम ते त असां वटि तक़रीबन को 1500 2000 सूट गॾु थिया, बाक़ी को नवां सूट वरिता आहिनि असां 1000-1500 नवां सूट वरिता आहिनि। ऐं ॾियण वठण वारनि जी बि तइदाद लामाला जेको आहे वधीक हुई हिन साल। असां कोशिशि पंहिंजी कई आहे पूरी, इंशाअल्लाह वधीक अल्लाह पाक असांखे वधीक तौफ़ीक़ ॾे त इंशाअल्लाह मज़ीद कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में तव्हां जिते ट्रांसपोर्टरनि जा बि तव्हां वीचार ॿुधा, उते महिरबान दीवार जेके पीपल्स पार्टी सिटी जा उहिदेदार आहे उन जा वीचार ॿुधा। उन्हनि चयो केतिरनि ई सालनि खां असां जेको आहे ग़रीब मुस्तहक़ जेके माण्हुनि में विराए रहिया आहियूं। नाज़रीन, ॾींदा इजाज़त वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में, तेसीं ताईं कैमरामैन शोभान खाजकेले सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV।